ये भी मालूम होगा उसके पीछे कौन था और किसने ये हरकत करवाई है। तो आज हम आए यहाँ पे अपने घर में आया हूँ मैं, मेरा हल्का है, मेरा घर है, यहाँ इनके साथ धरने में आके इनको रिक्वेस्ट भी की और इनकी बड़ी मेहरबानी है। यहाँ के हिंदू पंचायत की मीर मोहम्मद सलाह खान की पर्टिकुलर कहूँगा, उनकी जितने भी मुतबर यहाँ मुतबीन बैठे हैं सबकी मेहरबानी, जो रिक्वेस्ट मैंने की या मेरे कज़न मुमताज़ खान ने की, उन्होंने हमारी बात मानी और मीर मोहम्मद सलाह खान ने राइटली अभी अनाउंस भी कर दिया धरना ख़त्म करने का। इंशाअल्लाह ताला हम गड़ी घेरे के वाले के साथ पहले भी थे, अब भी यहाँ पर के हवाले से 6 सेक्रेटरी जी उनमें चाहिए है, उनमें जा रहा है। हाँ जी, असां जो अॼु अमन अमान जो इजलास थियो उनमें असां इहो 2-4 ॾींहं अॻे शेड्यूल थियल हो, न त मां हिते सवेरे अची वञा, उनजे करे त असां 3 तालुकनि जा नोटेबल्स खे दावत ॾिनीसीं। उन्हनि उहो आया, उन्हनि पंहिंजा जेके बि कंसर्न्स आहे उन्हनि मीटिंग में रखिया, SSP साहब वेठो, DC साहब वेठा, MPS वेठा, उहे मिनट्स थिया, उन्हनि जे जेके बि कंसर्न्स आहिनि उहो असां उते उन्हनि जा मिनट्स कढाए ऐं उन ते इंशाअल्लाह ताला नेक्स्ट मीटिंग खां अॻु में उन्हनि ते अमल कयो वेंदो। उन्हनि में कुझु असांजा गॾु जा दोस्त मोहम्मद सलाह खान खे बि दावत थी अचंदा, पर उहो वञी पंहिंजी वजह खां उहो न आया। नेक्स्ट मीटिंग में इंशाअल्लाह उहे बि ईंदा ऐं सुठी मीटिंग थी, इंशाअल्लाह उनजा रिजल्ट जल्दी। अमीर साहब, गड़ी खेरों में 2 कबाइल मजबूत हैं सियासी तौर पे, एक तो बुलेदी कबीला है, दूसरा शेजानी कबीला है, और MNA MPA वो भी जखरानी साहिबान आप सामने खड़े हैं। आप 4 इतनी बड़ी ताकतें हैं, वो 5वीं कौन सी ताकत है जो यहाँ पर इन लोगों को तंग कर रही है और उनकी निशानदेही नहीं हो रही और वो गिरफ्तार नहीं हो रहे? इसी वजह से जो बैठे हैं हम यहाँ पे आए हैं, तो जिसने भी ये काम किया, देखो मैं फिर बात करूँगा, क्रिमिनल का सरदार वो नहीं होता, कोई जात नहीं होती, क्रिमिनल होता है उसकी जात क्राइम करना है, तो वो बेशक जखरानी हो, वो बुलेदी हो, वो शहलानी हो या कोई भी जात वाला होगा, अगर वो क्रिमिनल है, अगर इन जातों से भी उनका ताल्लुक हो उसको भी स्पेयर नहीं किया जाएगा और उसको जो सपोर्ट करते हैं उनको भी नहीं स्पेयर किया जाएगा। सर तव्हां एहतजाजी धरणो कैंप ते पहुता हो, हिते जेका मौजूदनि सां मिलिया हो, हिंदू बिरादरी सां मिलिया हो, इहो जेको तव्हांजे जेको ऐलान कयो आहे, जेको ऑपरेशन आहे या जेको कार्रवाई आहे, इन में केतिरे ॾींहंनि में इहो जेको आहे सो जेका बि मुलवस माण्हू हुन गिरफ़्तार थींदा ऐं गड़ी खेर वासियुनि जेको आहे इनखे कहिड़ी मोट ॾिनी आहे ऐं जेको आहे सो बाज़ार खोलण जो ऐलान कयो आहे। ऐं ॿियो अॼु जेको अमन जे हवाले सां इजलास थियो उन में गड़ी खेर जी MPA जी शिरकत जी छा बचाई? वो तो MPA साहब खां पुछो, मुझे ख्याल में किथे मसरूफ़ आहे, न अची सघे, मां सम्झां पियो हिते धरणे में उनजे करे न आया, पोइ थी सघे थो किथे आहे, बाक़ी ज़रूरु ईंदा। हिननि जो अमन अमान जो मसइलो आहे, उन में MPA साहब कीअं शरीक न साईं मीर साहब, मीर मुमताज़ खान जखरानी अॼु जैकबाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेका ही जेको इजलास कोठायो उहो जैकबाबाद DC ऑफिस में मीर साहब तव्हांजी तरफ़ खां, त उन में सिर्फ़ु सिफ़ारिशी जेको आहे सो मीटिंग हुई, उन में कोई रद्दमल नज़र कोन पियो अचे ऐं SSP साहब जेको आहे सिफ़ारिशी तौर ते रखियल आहे उहो अमन अमान करण मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। ऐं मां पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी करे जैकबाबाद ऐं गड़ी खेर समेत समूरे ज़िले जा जेके बि हिंदू बिरादरी हूंदा उन्हनि खे जैकबाबाद में SSP ऑफिस ॾाढो धरणो हणाए जेको आहे मुतालबो रखंदुमि, त जेसि तक SSP जैकबाबाद ट्रांसफर कोन थो थिए तेसि ताईं जेको असांजो धरणो जारी रहंदो। छा चवंदो? हिकिड़ी शइ ॿुधायां, अगर जेकॾहिं अॼु धरणो इहो ख़तमु न थिए आहे, सुभाणे धरणो जैकबाद में DC ऑफिस SP ऑफिस जे अॻियो लॻे आहे, पर अॼु उहो धरणो ख़तमु थी वियो ऐं उन में बि मुमताज़ खान उते सम्झण जो ख़बर हो, उन खां वधीक हितां जे एहतजाज में शामिल हुअण जे करे रस्ते ते बि